प्रोग्राम बेरो टाइम लाड़काने सां गॾु अवां जो मेज़बान गुलबार शेख हाज़िर आहे। हर हफ़्ते असीं कंहिं न कंहिं इशूअ ते अवां जे साम्हूं पेश थींदा आहियूं, पर अॼुकल्ह लाड़काने ज़िले जे अंदरि स्टीम जेके आहिनि से मुक़ाबला थियनि पिया मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में। प्राइमरी सतह खां सेकेंडरी तालीम जेके सतह जी तालीम आहे उन में इदारनि जे अंदरि स्ट्रीम मुक़ाबला थियनि था ऐं उन में मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जेके ॿारनि खे पढ़ाए वञनि था उहे गैर निसाबी जीअं सरगर्मियूं थींदियूं आहिनि। उन हवाले सां हीअ बि जेको आहे सो गैर निसाबी सरगर्मी ज़रूरु आहे, पर रिलेटेड उन्हनि सब्जेक्टनि सां आहे। ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे त जेकी बि इदारनि जे अंदरि हिन वक़्तु बि स्ट्रीम मुक़ाबला थिया आहिनि, साइंस खे तमामु घणो फोकस कयो वियो आहे ऐं साइंस खे फोकस करण जो मक़सदु बि इहो ई आहे त सिंध जे सूबाई वज़ीर तालीम खाते जो जेको सूबाई वज़ीर आहे सैयद सरदार हुसैन शाह, उन जेको आहे सो ऐलान कयो आहे त साल 2024-25 खे साइंस जो साल करे मल्हायो पियो वञे। ऐं असां जेकॾहिं माज़ीअ में ॾिसंदासीं त जेकी मुख़्तलिफ़ सब्जेक्ट आहिनि या साइंस आहे उनजो बुनियादु मुस्लमान साइंसदाननि ई रखियो ऐं उन थ्योरी जेका ॾिनी रियाज़ी हुजे या अलजिब्रा हुजे या वरी केमिस्ट्री या फिज़िक्स, इन्हनि खे जा जेके बानीकार आहिनि उहे मुस्लमान साइंसदान ई आहिनि। पर कुझु वक़्तु अरसे जे लाइ जेके आलम सगोरा जेके आया उन्हनि साइंस खे काफ़रनि जो इल्मु करार ॾेई करे साइंस खे मुस्लमाननि खां काफ़ी जेको आहे सो परे रखियो ऐं उनजो नुक़सानु तमामु वॾो थियो ऐं ख़ासि तौर ते जेके मुस्लमान मुल्क आहिनि या मुस्लमान जेके आहिनि उहे साइंस खां परे थिया ऐं नुक़सानु उहो थियो त ॿिया मुल्क अॻिते निकिरी विया। असांजो जेको मुल्क आहे उहो तमामु घणो पोइते पइजी वियो ऐं हीअ जेकी स्ट्रीम मुक़ाबला थियनि पिया ऐं साइंस खे फोकस कयो पियो वञे। सभ खां पहिरीं इहो ॿुधायो त हीअ जेके मुक़ाबला थियनि पिया प्राइमरी सतह खां वठी कॉलेज सतह ते जेके स्ट्रीम मुक़ाबला, उन्हनि जे बारे में असांखे ब्रीफ कयो, कराइण जो छा मक़सदु आहे ऐं ॿारनि में केतिरो पोटेंशियल ॾिसो था तव्हां? हीअ अॼु असीं गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में गॾु थिया आहियूं ऐं हिते साइंस जी जेका असांजी स्टीम एग्ज़िबिशन आहे त स्टीम एग्ज़िबिशन थी रही आहे। स्टीम जेकर तव्हां शॉर्ट फॉर्म ॾिसंदव त साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट्स एंड जेको आहे सो मैथमेटिक्स, त इहे 5 ख़ासि तौर ते आहिनि फील्ड्स जंहिंमें ई ॿारनि पंहिंजे तौर ते प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि। असांजे जेको मिनिस्टर आहे असांजे एजुकेशन जो सैयद सरदार अली शाह साहब, उनजो विजन हो ऐं हुन जे हुकूम तहत असांजो जेको सेक्रेटरी आहे आसिफ़ इकराम साहब, सेक्रेटरी कॉलेजिस, उन असांखे हुकुम कयो त इहे जेका आहिनि सभिनी कॉलेजनि में ख़ासि तौर जेके सॼी सिंध में ऐं सॼी सिंध में ईअं 6 रीजन्स आहिनि। हीअ असांजी रीजन लाड़काणो, उन में असां गॾु बीठा आहियूं ऐं रीजन लाड़काणे में ही असांजो गर्ल्स कॉलेज जेको वॾो कॉलेज आहे ऐं स्टीम एग्ज़िबिशन में तव्हां ॾिसो त ॿारनि में बाक़ाइदे जोशो ख़रोश आहे। ख़ासि जेको विजन बि साईं असांजे सरदार अली शाह साहब जो बि इहो ई आहे त ॿारनि में हिकिड़े क़िस्म जी क्रिटिकल थिंकिंग हुननि जी वधे, ॿारनि में हिकिड़ी प्रेगमेटिक हिकिड़ी अप्रोच अचे। हूअं बि साइंटिफिक जेको टर्म आहे त उहो बि ईअं ई आहे त थ्योरी एंड प्रैक्टिस, त ॿार थ्योरी जेका क्लासनि में पढ़नि था त उन जो अमली मुज़ाहिरो कनि त हुन छा सम्झो त तव्हां जेकॾहिं तव्हां हलिया हूंदव ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ तव्हां जेके बि हर हिकु हाल में मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जो तव्हां ॾिठा हूंदा त उहे सभु प्रोजेक्ट्स पियल आहिनि। ईअं तव्हां जेकॾहिं तव्हां फिज़िक्स में विया हूंदव त मिसाल तौरु तव्हां ॾिठो त प्रोजेक्ट ख़ासि तौर ते जेको आहे सो रॉकेट इंजीनियरिंग, त रॉकेट में ॿारनि हिकु हंधि 3 शयूं हुननि बाक़ाइदे डिस्क्राइब कयूं त लॉ ऑफ कंज़र्वेशन ऑफ एनर्जी, उन खां अलावा पंहिंजे त पास्कल थ्योरी, उन खां अलावा 3rd लॉ ऑफ मोशन। त ईअं पंहिंजे तरफ़ हुन ॿुधायो त हीअ जेको ख़ासि रॉकेट इंजीनियरिंग आहे, हाउ डज़ इट वर्क, त ॿारनि पंहिंजे तौर तव्हां पाण मुतासिर थिया हूंदव त कीअं इहे थ्योरीज़ थ्रू द प्रोजेक्ट्स हुननि बाक़ाइदे डिफाइन कयूं। यानी असांजे टीचर्स जेको हुननि खे पढ़ायो आहे उन्हनि खे हुननि बाक़ाइदे सम्झो आहे ऐं उन जो बाक़ाइदे हुननि अमली मुज़ाहिरो करे ॾेखारियो। त ईअं जेकॾहिं ॿार बाक़ाइदे सम्झंदा ऐं ईअं साइंस ऐं टेक्नोलॉजीअ खे हू बाक़ाइदे अपनाईंदा त इनशा अल्लाह ताला हीअ जेको असांजो पाकिस्तान आहे उहो बि इनशा अल्लाह हिकु ॾींहुं डेवलप्ड वर्ल्ड में ईअं अची वेंदो। हूअं बि ईअं ई चवंदा आहिनि त नॉलेज इज़ पावर, त जीअं असांजे मुस्लमाननि में हूअं बि तव्हांजो मुख़्तलिफ़ साइंसदान थी रहिया आहिनि, ज़बरदस्त असांजे मुस्लमान साइंसदान जी हिस्ट्री रही आहे। त ईअं जेको जेको प्रोजेक्ट जेको थियो आहे हीअ ख़ासि तौर एग्ज़िबिशन, स्टीम एग्ज़िबिशन, त इन में ॿारनि खे हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलियो आहे
टू एक्सपोज देयर टैलेंट्स। हूअं बि उस्ताद जेको आहे हिकिड़े क़िस्म जो जोहरी आहे त ॿार में कहिड़ो कहिड़ो टैलेंट आहे। त तव्हां ॾिसो त हिते सभई जेके बि ग्रुप्स जा ॿार आहिनि, प्री मेडिकल जा ॿार, प्री इंजीनियरिंग जा ॿार, प्री कंप्यूटर जा ॿार, आर्ट्स जा ॿार, पंहिंजे पंहिंजे तौर ते जेका जेका हुननि थ्योरी पढ़ी आहे उन्हनि जो हुननि बाक़ाइदे अमली मुज़ाहिरो कयो आहे ऐं पंहिंजे हिकिड़े ज़बरदस्त हिकिड़े क़िस्म जी इहा काविश आहे। ईअं जेकॾहिं हर साल ईअं पियो थींदो, हूअं बि थींदा आहिनि, पर हिन दफ़े जेको आहे सिस्टमेटिक वे में अंडर द वन मोनोग्राम आहे जेको हिकिड़ो बाक़ाइदे जेको असांखे हिकिड़ो मिलियो आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म त स्टीम एग्ज़िबिशन, त उन तहत ही प्रोग्राम थी रहिया आहिनि। ईअं 36 कॉलेज लाड़काणे रीजन में, त हितां शुरूआति थी आहे। ईअं सम्झो दिस इज़ द इनागुरेशन ऑफ स्टीम एग्ज़िबिशन ऐं मुख़्तलिफ़ डेट्स ते इहो तव्हांखे असां बाक़ाइदे इनवाइट बि कयूं था त लाड़काणो जीअं मिसाल तौर ते कंबर शहदाद कोट, शिकारपुर, जेकाबाद, कशमोर कंदकोट ताईं इहे 36 कॉलेज अची था वञनि रीजन लाड़काणे में ऐं 36 कॉलेजनि में ईअं स्टीम एग्ज़िबिशन थींदियूं ऐं तव्हां बाक़ाइदे ॾिसंदा त ॿारनि जो बाक़ाइदे टैलेंट आहे ऐं उहे बाक़ाइदे एक्सपोज करे रहिया आहिनि। डिप्टी कमिश्नर लाड़काणो शर्जी नूर चन्ना जेके आहिनि से उहे बि हिन एग्ज़िबिशन में आया आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं कीअं था ॾिसो ॿारनि में हीअ पोटेंशियल ऐं ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ सब्जेक्ट में उन जेके मॉडल ठाहिया आहिनि, तव्हां विज़िट बि कई आहे, छा था उनजो टैलेंट ॾिसो? साइंस प्रोजेक्ट्स हुजनि या असांजी को करिकुलर एक्टिविटीज़ हुजनि असांजे स्कूल्स में, उन में हमेशह असांजी सिंध गवर्नमेंट जो मोटिव रहियो आहे त असांखे ॿारनि खे उन प्लेटफॉर्म ते खणी अचिणो आहे, उन लेवल ते खणी अचिणो आहे ताकी उहो मॉडर्न वर्ल्ड सां कॉम्पीट करे सघनि। त इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो असां इनिशिएटिव वरितोसीं त असांखे ओवरऑल डिस्ट्रिक्ट में सुठो कॉम्पिटिशन्स कराइणा आहिनि, ईदर वो एजुकेशन रिलेटेड हुजनि या स्पोर्ट्स रिलेटेड हुजनि। त साइंस एग्ज़िबिशन वारो जेको असांजो रिलेटेड प्रोजेक्ट आहे या जेको असांजो मोटिव हुयो उहो असांजे एजुकेशनल साइड ते हुयो, उनमें प्राइमरी सेकेंडरी प्लस कॉलेजिस साइड ते असांजा प्रोजेक्ट्स हलनि पिया। यकीनन उन में असांजे स्टूडेंट्स, असांजे स्कूल इंतिज़ामिया तमामु सुठी महिनत कई आहे। उन में असांजी एजुकेशन जी जेका ओवरऑल एडमिनिस्ट्रेशन लॻल आहे उन्हनि सभिनि जूं अनथक महिनतूं आहिनि जिन हिन साइंस एग्ज़िबिशन खे हिन लेवल ते पुॼायो आहे। तव्हां तक़रीबन सभी डिपार्टमेंट घुमिया हूंदा आहिनि, वधि खां वधि तव्हांखे कहिड़ो सब्जेक्ट में वधीक ॿारनि में पोटेंशियल मिलियो या उन्हनि में जेकी महिनत कई आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी ओवरऑल ॾिसो असांजा बेसिक सब्जेक्ट जेके आहिनि साइंस रिलेटेड हुजनि, पर कुझु ॿारनि IT रिलेटेड हिते सब्जेक्ट ठाहिया आहिनि, कंहिं क्विज़ कॉम्पिटिशन रिलेटेड ठाहियो आहे, कंहिं IT रिलेटेड वेबसाइट। त यकीनन इहो मॉडर्न दौर जी असांजी नीड आहे जिन खे अॼु जे दौर में हिन गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में बि उनखे प्रोजेक्ट कयो पियो वञे ऐं उन्हनि ॿारनि पंहिंजी महिनत सां ऐं टीचर्स जी ज़ाहिरी कंसंट्रेशन ऐं फोकस सां उनखे पाए तकमील ताईं पुॼायो आहे। अॼु असांखे ब्रीफ कयो, ही छा जो मॉडल आहे? अस्सलामुअलैकुम सर, मुंहिंजो नालो सुंदस आहे। हे जेको असां मॉडल ठाहियो आहे इहो इनखे असां एसिड रेन जो नालो ॾिनो आहे। हे जेको असां मॉडल ठाहियो आहे इन में जेके 2 गैसेस सल्फर डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन डाइऑक्साइड जॾहिं मथे वेंदा आहिनि एटमॉस्फेयर में, उते जॾहिं पाण में रिएक्शन कंदा आहिनि त असांजो वाटर सां जॾहिं रिएक्शन कंदा आहिनि त असांजी जेका रेन फॉल थींदी आहे ऐं जेका इहा एसिड रेन ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे, इहा असांजे सुणनि घरनि ऐं जेका वणनि खे तबाह करे छॾींदी आहे। इन खां बचण जो तरीक़ो इहो आहे त असांखे घणनि मां घणा जेके वण लॻाइण घुरिजनि ऐं जेको आहे त फैक्ट्रीज़ में जेके आहे त घटि जेके कोयला बर्न करणु खपनि त असांखे जेको आहे त एसिड रेन असां उन खां ईअं बची सघूं था। ऐं अॼुकल्ह सर जेको मुल्तान में फोग थी रही आहे, तव्हां ॿुधो हूंदो, जेका माक जेके सिंधी में चइबो आहे, इहो बि असांजे इन सां ई जेको रिलेटेड आहे, इन जी वजह सां जेको आहे त उहा फोग थींदी आहे। अॼु पंहिंजो तारुफ़ करायो ऐं असांखे सम्झायो त तव्हांजो मॉडल छा आहे ऐं कहिड़े मॉडल ते तव्हां कमु कयो आहे? यस सर, असांजो मॉडल आहे हाइड्रोपोनिक्स मीन्स हाइड्रो मीन्स वाटर एंड पोनिक माना टू ग्रो आर टू कल्चर। असां हिन में मतिलबु सॉइल खे जेको आहे उहो हटाए करे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाटर में मतिलबु प्लांट खे ग्रोथ ॾियाराईंदीसीं। इन्हनि इलाइक़नि में जे असांजा के डिज़र्ट एरिया आहिनि या बंजर ज़मीन थी वञे ऐं जेके सॉइल में मिट्टी में जम्प्स था अची वञनि ऐं उनजे करे असांजो प्लांट जेको डिस्ट्रॉय थो थी वञे, त उन लाइ असां हिनखे मतिलबु आर्टिफिशली ग्रोथ कराए सघूं था। इन जो मोस्ट एग्ज़ाम्पल जेको असांजे घर में हूंदो आहे इहो मनी प्लांट्स, उहे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाटर में ग्रोथ कराए सघूं था। इन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, हीअ असां थोरी जॻह में घणा प्लांट्स हिन में असां ग्रोथ कराए सघूं था। मॉडल ठाहियो आहे, अधु खां वधीक मालूम कयूं था त छा जो मॉडल ठाहियो आहे ऐं पहिरियां त तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो।
मुंहिंजो नालो बख़्तियार बशीर अहमद सांगी आहे। 12 क्लास जे शागिर्दाणी आहियां। जीअं त असां मैग्नेट फील्ड जे थ्रू इलेक्ट्रिसिटी था पैदा कयूं, इलेक्ट्रिसिटी जे थ्रू मैग्नेट फील्ड था पैदा कयूं। जीअं हीअ असांजी बैटरी आहे, माइकल फ्राडे 1831 में लॉ ॾिनो हुयो, लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। जीअं असां बैटरी खे हिन वायर में कनेक्ट था कयूं त हिन सर्कुलर सोलेनॉइड मां करंट थो पैदा थिए ऐं हिन में मैग्नेट फील्ड जो डायरेक्शन थी फाइंड आउट करे। ठीकु आहे, उन खां 12 सालनि खां पोइ माइकल फ्राडे लॉ ॾिनो हुयो जीअं मतिलबु कि असां मैग्नेट जे थ्रू बिजली था पैदा कयूं, करंट। हिन खे असां हिन में मूव था करायूं कॉइल में त हिन में करंट थो पैदा थिए। जीअं जेतिरो असां वधीक मूव कराईंदासीं ओतिरो वधीक हिन में करंट पैदा थींदो। अगरि असां हिन में अंदरि था मूव करायूं त इहो क्लॉकवाइज़ थो मूवमेंट करे वञे, हेॾे थो हिन साइड जी मूवमेंट थिए। अगरि असां ॿाहिरि था कढूं त इहो एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट थी थिए। इहो असांखे लेंसिस लाभ ॿुधाईंदो आहे। महिरबानी। ट्रांसफार्मर जनरेटर आहे, इन जो इहे एप्लीकेशन्स आहिनि, इन्हनि जे थ्रू ई असांजा ट्रांसफार्म ठाहिया आहिनि, जनरेट थिया आहिनि। ऐं मोटर्स आहिनि, नंढा नंढा मोटर्स, इहे सभु इन जे माना थ्रू जनरेट थिया आहिनि सभु। अदी तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे, असांखे बि थोरो सम्झायो। पहिरियां त पंहिंजो तारुफ़ करायो। मुंहिंजो नालो बख़्तावर आहे ऐं हीअ मुंहिंजूं दोस्तियूं आहिनि, सीमा ऐं साबरा। ऐं हीअ असांजो मॉडल आहे विंड टर्बाइन। हाणे तव्हां ॾिठो हूंदो केतिरियूं ई सोर्सिस हूंदा आहिनि ऑफ एनर्जीज़ जा, इलेक्ट्रिसिटी जा केतिरा ई सोर्सिस हूंदा आहिनि। वाटर मां बि इलेक्ट्रिसिटी जनरेट करे था सघूं ऐं एयर मां बि करे था सघूं, हीट मां बि करे था सघूं। पर हीअ असांजो आहे एयर मां असां कीअं मतिलबु इलेक्ट्रिसिटी जनरेट कंदासीं। जॾहिं असां हिन में एनर्जी ॾींदासीं त एनर्जी ऑफ सोर्स ॾींदासीं त हीअ मूव कंदो पोइ हिन में इलेक्ट्रिसिटी जनरेट थींदी। हिन घर में तव्हां ॾिसी था सघो बल्ब ॿरंदो हूंदो। हीअ आहे विंड एनर्जी। मुंहिंजो नालो इंसरा कुरैशी आहे। मां इंटर क्लास जी शागिर्दाणी आहियां। बेसिकली असां जेको हे प्रोजेक्ट ठाहियो आहे, इहा आहे इलेक्ट्रिक ट्रेन जेकी बिजलीअ ते हलंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो ॿाहिरनि मुल्कनि में इहा ट्रेन हलंदी आहे, पर पाकिस्तान में घटि हलंदी आहे पर तक़रीबन घटि हलंदी आहे। जेके पाकिस्तान में नॉर्मली ट्रेन्स हलंदियूं आहिनि उन में पेट्रोल हूंदो आहे, जंहिंजे करे सां पॉल्यूशन थींदो आहे ऐं घणो नॉइज़ गोड़ वग़ैरह हूंदो आहे। हिन जी स्पीड थोरी घटि हूंदी आहे बकोल हिन ट्रेन ते। पर अगरि असां हिन ट्रेन खे ॾिसूं त हिन ट्रेन में अहिड़ो कुझु बि न आहे। हिन में सिर्फ़ु बिजली ते ट्रेन हले थी, पॉल्यूशन वग़ैरह गोड़ वग़ैरह कुझु बि न हूंदो। हीअ ट्रेन जेकी आहे बेसिकली फेराडे कॉन्सेप्ट ते हले थी, पर जेके उन कॉन्सेप्ट ॾिनो हुयो, पर ॿिया 2 साइंटिस्ट आहिनि जे हिननि ते वर्क करे हिननि जी फर्स्ट इन्वेंशन कई हुई। अस्सलामुअलैकुम, मेरा नाम हुरिया जमाली है और हम लोग यहाँ पे एक प्रोजेक्ट बनाया है सिक्योरिटी अलार्म सिस्टम का। हम लोग यहाँ पे सिक्योरिटी अलार्म सिस्टम बनाया है कि जब भी कोई भी आएगा कॉलेज के अंदर अननोन पर्सन तो ये हमारा अलार्म बजेगा। जैसे कि हम लोग ये चाहते हैं कि फ्यूचर्स में कॉलेजेस में ये सिक्योरिटी अलार्म होना चाहिए ताकि जो स्टूडेंट्स और टीचर्स हैं उनकी जैसे रजिस्ट्रेशन की हो तो वो ही जस्ट अंदर यहाँ पर आ सके। अगर कोई अननोन पर्सन आए तो ये अलार्म बजेगा और हमें इन्फॉर्म होगा, हम लोग अलर्ट होंगे। और ये सारे कॉलेजेस में सिक्योरिटी अलार्म होना चाहिए ताकि जो हम लोग है क्राइम्स वगैरह से बच सके, क्योंकि काफ़ी क्राइम्स होते हैं और काफ़ी टेररिस्ट आते रहते हैं, तो हमारी कॉलेजेस में ना आ सकें और हम लोगों को कॉलेज स्टूडेंट्स टीचर्स सब सेफ रहें। स्टीम जेको आहे उनजो मक़सदु इहो आहे त साइंस सां गॾु जेको आर्ट्स आहे उनखे बि प्रोमोट कयो वञे। अवां जीअं अॻिते वेंदो हुन हाल में त उते मुंहं जो दड़ो ॿियूं जेके कल्चरल शयूं बि पियूं आहिनि। त असांजो मक़सदु इहो आहे, कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जो मक़सदु इहो आहे त साइंस सां गॾु आर्ट्स खे बि प्रोमोट कयूं। जेको असांजो आर्ट आहे ॿारनि में उनजो बि रुझान वधे। त साइंस ऐं आर्ट्स जेके गॾु ॿ शयूं आहिनि उहे हलनि थियूं सॼी माज़ी खां वठी। तव्हां मुंहं जे दड़े जी जेका आर्किटेक्चर में ॾिसंदव त 8000 साल अॻु बि मुंहं जे दड़े जो जेके दीवारूं आहिनि उहो शायदि ई ॾियनि थियूं। त उन ज़माने में आर्किटेक्चरिंग छा हुई, आर्ट छा हुई, इहा हिकिड़ी कला आहे पंहिंजी जाइ ते। साइंस जीअं जीअं दुनिया तरक़ी करे थी त ज़ाहिर आहे नयूं जेको आहे इनोवेशन्स, नयूं जेको आहे इजादात थियनि थियूं। त ज़ाहिर आहे ॿारनि खे उन नयुनि इजादात सां जेको आहे हमकिनार करण लाइ, उनखे उनजी ॼाण मुहैया करण लाइ, उन में अवेयरनेस क्रिएट करण लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेको आहे कया वेंदा। त ॿार जेको आहे उहो एट ए टाइम सभु शयूं जेको आहे सम्झी नथो सघे, सिखी नथो सघे। अहिड़ा प्रोग्राम ई जेके आहिनि उन ॿार खे हिकु जाइ ते जेको आहे खोड़ सारी जेका ॼाण फ़राहम करे सघनि था। त हिन सॼे प्रोग्राम जो मक़सदु ई इहो आहे त ॿारनि में साइंस जी ॼाण, आर्ट्स जी ॼाण, इंजीनियरिंग जी ॼाण, टेक्नोलॉजी जी ॼाण ऐं जदीद जेको कंप्यूटर एज आहे उन मुतलिक़ उन्हनि खे जेको ॼाण फ़राहम कजे। त तव्हां हिकिड़े हंधि ते हिन कॉलेज में तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ जेके मॉडल्स ठहियल आहिनि त उन ॿारनि खे मुख़्तलिफ़ शयुनि जी ॼाण फ़राहम कई वई आहे। सर मां इहो चवंदमि त ॿारनि ऐं साइंस जे विच में का गैप न आहे
हीअ असांजो त खणी कीअं बि पर हर साल असां वटि साइंस एग्ज़िबिशन थींदा रहंदा आहिनि ऐं हीअ आहे पहिरियों दफ़ो असांखे सरदार शाह साहिब जन इहो ॾिनो आहे मौक़ो त असां पंहिंजो पूरे माना सूबे जे अंदरि इन शइ खे जेको आहे सूबे लेवल ते अची इन कॉम्पिटिशन में हिसो वठूं। सो हाणे हिते पहिरियों असां कॉलेज लेवल ते आहे, उनखां पोइ हितां जेके मॉडल्स ऐं प्रोजेक्ट्स नंबर खणंदा उहे असांजा डिस्ट्रिक्ट लेवल ते वेंदा, वरी डिस्ट्रिक्ट लेवल में कॉम्पिटिशन खां पोइ रीजन लेवल ते वेंदा, रीजन ते जिन खटियो उहे वरी पोइ असांजा प्रोविंस लेवल ते वेंदा। ऐं इंशाल्लाह हीअ असां 3 ॾींहं पूरा 21 खां 23 तारीख़ ताईं असांजो इहे एग्ज़िबिशन हलंदो ऐं माशाअल्लाह असांजे ॿारनि जी महिनत, असांजे ॿारनि जी कमिटमेंट तव्हां ॾिसी चुका आहियो त केतिरी हुन सां। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं कहिड़े क्लास में पढ़ो था ऐं हीउ छाजो मॉडल आहे, थोरो असांखे बि सम्झायो। Assalamualaikum. I study in inter A section. My project is a urinary system. Urinary system में जो किडनी हूंदी आहे, इन जो किडनी जो जेको कमु हूंदो आहे उहो प्यूरिफाई द ब्लड। सभ खां पहिरियां जेका किडनी आहे उहा असांजी ब्लड खे प्यूरिफाई कंदी आहे, उनखां बाद में जेको असांजो यूरिन आहे उहो ट्रांसफर थींदो आहे यूरेटर में। यूरेटर उनखे छा कंदो आहे, यूरेटर उनखे ट्रांसफर कंदो आहे यूरिनरी ब्लेंडर में, यूरिनरी ब्लेंडर उनखे अॻिते मोकिले यूरेथ्रा में मोकिलींदो आहे। यूरेथ्रा वारी असांखे मतिलबु अलो कंदो आहे त तव्हां यूरिन जेको आहे उहो आउटसाइड ट्रांसफर कयो। ऐं किडनी जेको किडनी आहे उन में जेको इंटर पार्ट जेको आहे हिनखे असां कॉर्टेक्स चवंदा आहियूं ऐं हिनखे जेको असां चवंदा आहियूं मेडुला ऐं हिनखे असां चवंदा आहियूं पैरामिड्स। ऐं जेके हिन एनल ग्लैंड जेको आहे असांजो इम्यून सिस्टम खे कंट्रोल कंदो आहे ऐं असांजा जेके हार्मोन्स हूंदा आहिनि उनखे हार्मोन्स खे जेको आहे प्रोड्यूस कंदो आहे। ऐं उनखां बाद में जेको एरोटा आहे, एरोटा जेको आहे उहो असांजी बॉडी जी लार्जेस्ट आर्टरी आहे। ऐं जेका किडनी जो जेको मेन फंक्शन आहे उहो इहो आहे त जेको प्यूरिफाई कंदी आहे असांजी ब्लड खे प्यूरिफाई कंदी आहे 180 लीटर ऐं बाद में ट्रांसफर कंदी आहे हार्ट ॾे। ऐं हार्ट असांजो जेको यूरिन डेली रूटीन में जेको असां यूरिन पास कंदा आहियूं उहो 1 to 2 लीटर असां यूरिन जेको आहे उहो डे में पास कंदा आहियूं। उन खां बाद में जेको किडनी आहे, किडनी उहा आउटसाइड जेको बि असां वेस्ट प्रोडक्ट जीअं खाऊं था जेको असां में डाइजेस्ट नथो थिए उनखे किडनीअ जे थ्रू जेको उहो आउटसाइड खां निकिरे वेंदो। छा नालो आहे तव्हांजो ऐं छाजो हीउ प्रोजेक्ट ठाहियो आहे असांजो? सर, मुंहिंजो नालो भागाबारी खखराणी आहे फ्रॉम ADS Part 2 एंड वी मेड दिस प्रोजेक्ट अबाउट द फर्टिलाइजेशन इम्प्लांटेशन। असां हिते शो करायो फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन ऐं हिन में असां इहो बयानु कयो आहे, ॿुधायो आहे त हिन में जेको एग आहे उहो कीअं मेच्योर थींदो आहे। फर्स्ट ऑफ ऑल त जेके आहिनि प्राइमोडियल फॉलिकल्स हूंदा आहिनि उहो फर्दर डेवलप थींदा आहिनि मैच्योर ग्रेफिकन फॉलिकल में। मैच्योर ग्रेफिकन फॉलिकल उहो रिलीज़ कंदो आहे एग खे ओविडक्ट में। उनखां बाद में हीउ जेको आहे उहो रप्चर्ड ग्रेफिकन फॉलिकल में तब्दील थींदो आहे जेको फर्दर तब्दील थींदो आहे कार्पस लूटीअ में। उनखां बाद में हीउ जेको एग जो रिलीज़ थियणु आहे उहो उन प्रोसेस खे असां एवोल्यूशन चवंदासीं। उनखां बाद में स्पर्म ईंदो, उन सां फ्यूज़ थी करे उहो ज़ाइगोट ठहींदो। ज़ाइगोट खां बाद में उनजी फर्दर डेवलपमेंट थींदी। उनखां बाद में क्लीवेजिस स्टेजिस थींदियूं त जेको ज़ाइगोट आहे उन में फर्स्ट ऑफ ऑल 1 क्लीवेज ईंदी जेको 2 सेल्स में डिवाइड थींदो। उनखां बाद में 4 सेल्स में डिवाइड थींदो। उनखां बाद में 8 सेल्स में, उनखां बाद में वरी 16 सेल्स में। उनखां बाद में जेका उहा स्टेज ईंदी उहा ब्लास्टोसिस्ट ईंदी जेका उहा यूट्रस में अंदरि ईंदी ऐं उहा एंडोमेट्रियम वॉल सां अटैच थींदी। इन प्रोसेस खे असां इम्प्लांटेशन था चऊं। मुंहिंजो नालो आयत ईमान आहे, मैं 12वीं क्लास जी शागिर्दियाणी आहियां ऐं अॼु असांजे कॉलेज में एग्ज़िबिशन आहे गर्ल्स डिग्री कॉलेज में। असां प्रोजेक्ट ठाहियो आहे जंहिंजो नालो आहे केमिकल कोऑर्डिनेशन। असांजी बॉडी में प्रोसेस थींदो आहे जंहिंमें असांजा जेके ऑर्गन्स हूंदा आहिनि उहे कम्युनिकेट कंदा आहिनि बाय केमिकल्स ऐं उन्हनि असां केमिकल्स खे असां हार्मोन्स चवंदा आहियूं ऐं उहे हार्मोन्स असांजी बॉडी में केमिकली मैसेंजर्स हूंदा आहिनि। असांजी बॉडी में केतिरा सारा ई ग्लैंड्स आहिनि जेके असांजा सीक्रेशन में सीक्रेट था कनि असांजा हार्मोन्स। असांजो सभ खां वॾो हाइपोथैलेमस जेको आहे न ग्लैंड आहे उहो मास्टर ऑफ द मास्टर ग्लैंड आहे छो त उहो 2 क़िस्मनि जा हार्मोन सीक्रेट थो करे, हिकिड़ो एडीएश ऐं ॿियो ऑक्सीटोसिन। ऐं असांजो जेको पाइनल ग्लैंड आहे, पाइनल ग्लैंड असां में मेलेनोसाइट सेल्स हूंदा आहिनि, उन्हनि मेलेनिन पिगमेंट प्रोड्यूस थींदी आहे। जेका मेलेनिन पिगमेंट हूंदी आहे उहा असांजी स्किन कलर असांखे ॾींदी आहे। ऐं जेको असांजो पिट्यूटरी ग्लैंड हूंदो आहे, पिट्यूटरी ग्लैंड त असांजो मास्टर ग्लैंड हूंदी आहे छो त जेके बि उनजे लोब्स मां पोस्टेरियर एंटेरियर लोब मां जेके बि इहे हार्मोन्स था रिलीज़ थियनि उहे हार्मोन्स वञी करे पंहिंजनि ग्लैंड से एक्ट कंदा आहिनि। जीअं असांजे पिट्यूटरी ग्लैंड जे पोस्टेरियर लोब मां असांजो एडीएश हार्मोन थो निकिरे। एडीएश हार्मोन वञी असांजी किडनीज़ में वेंदो, किडनीज़ में असांजी वाटर एब्जॉर्प्शन जो वर्क कंदो। ऐं जेको असांजो ऑक्सीटोसिन हार्मोन थो निकिरे, ऑक्सीटोसिन असांजो मिल्क इंजेक्शन तौर ते असांजो कमु थो करे। थायराइड ग्लैंड में 2 हार्मोन सीक्रेट थींदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे असांजो थायरोक्सिन हार्मोन, ॿियो हूंदो आहे असांजो कैल्सिटोनिन हार्मोन।
थायरोक्सिन हार्मोन जा बि 2 टाइप्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असां T3 हार्मोन ऐं T4 हार्मोन। T3 जेको आहे मोर इम्पोर्टेंट हूंदो आहे देन T4 हार्मोन। इहे छा कंदो आहे असांजी ब्लड में आयोडीन जी जेका लेवल हूंदी आहे उनखे मेंटेन कंदो आहे। आयोडीन जो कहिड़ो कमु हूंदो आहे असांजी ब्लड बॉडी में, त उहा असांजे मेटाबॉलिज़म रेट खे सही कंदी। जॾहिं असांजो मेटाबॉलिज़म सही न हूंदो, असांजो मेटाबॉलिज़म छा हूंदो, असांजो रेस्पिरेटरी सिस्टम, असांजो डाइजेस्टिव सिस्टम, असांजो जेके बि असांजा सिस्टम्स आहिनि उहे सभई असांजा आयोडीन जी हेल्प आउट सां असांजा सही थींदा आहिनि। उनखां बाद में असांजो ॿियो हार्मोन आहे असांजो उहो कैल्सीटोनिन। कैल्सीटोनिन जो कमु हूंदो आहे त असांजी जेका कैल्शियम लेवल आहे ब्लड में जेका वधीक आहे उनखे जेको आहे सो बैलेंस कंदो आहे, घटाईंदो न आहे। असल में असांजी बॉडी खे बैलेंसिंग करण जी ज़रूरत हूंदी आहे, होमियोस्टेसिस जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ असांजो ग्लैंड आहे पैराथायरॉइड ग्लैंड। पैराथायरॉइड ग्लैंड जो कहिड़ो कमु हूंदो आहे, उनजो बि कैल्शियम जो ई कमु हूंदो आहे। जेका कैल्शियम असांजे ब्लड में घटि थी वेंदी आहे उनखे वधाईंदो आहे। किथां वठंदो आहे, असांजा ऑस्टियोसाइट जेका बोन्स जा जेके सेल्स हूंदा आहिनि उतां उहा कैल्शियम जेका हूंदी आहे उहा वठंदो आहे ऐं पोइ उहा ब्लड में पहुचाईंदो आहे। ब्लड में कहिड़े कम जी हूंदी आहे, ब्लड खे क्लोटिंग करण खां बचाईंदी आहे। उनखां बाद में असांजो ग्लैंड आहे उहो असांजो आहे थाइमस ग्लैंड। थाइमस ग्लैंड असांजे टी लिम्फोसाइट सेल्स खे ठाहींदो आहे, जेके असांजे छा हूंदा आहिनि, ऐं जेके पैथोजेंस हूंदा आहिनि उन्हनि खां प्रोटेक्ट कंदो आहे। उनखां बाद में असांजो अचे थो पेनक्रियाटिक ग्लैंड। पेनक्रियास ग्लैंड असां छा कंदो आहे, असां उन में 2 हार्मोन्स हूंदा आहिनि, हिकिड़ा ग्लूकागोन, ॿियो हूंदो आहे असांजो इंसुलिन। ग्लूकागोन छा कंदो आहे, जेको असांजे ब्लड में जेको आहे सो शुगर लेवल खे पहुचाईंदो आहे, ऐं जेको इंसुलिन हूंदो आहे जेका वधियल शुगर हूंदी आहे उनखे घटाईंदो आहे। उनखां बाद में असांजो एड्रेनल ग्लैंड। एड्रेनल मेड्यूला 2 पार्ट्स 2 हार्मोन्स हूंदा आहिनि, एपिनेफ्रॉन एंड नॉरएपिनेफ्रॉन। दीज हार्मोन्स रिलीज टू रिस्पॉन्स इन स्ट्रेस, एग्जाम्पल डिलाइट ब्रोंकाइल्स, इंक्रीज बीपी, इंक्रीज रेस्पिरेशन, स्लो डाइजेशन एंड डिलाइट प्यूपिल ऑफ आई। एंड सेकेंड असांजो एड्रेनल कॉर्टेक्स। उन जा 4 पार्ट हूंदा आहिनि, कोर्टिकोस्ट्रोन, कोर्टिसोल, एंड्रोस्ट्रोन एंड एंड्रोजन। कोर्टिकोस्ट्रोन जेको आहे उनखे असां मिनरल कोर्टिकोस्टेरॉइड बि चवंदा आहियूं, ग्लूकोकोर्टिकोस्टेरॉइड बि चवंदा आहियूं। इहो जेको आहे असांजी ग्लूकोज जी लेवल आहे उनखे वधाईंदो आहे ऐं ब्रेक डाउन कंदो आहे प्रोटीन जी। ऐं सेकेंड असांजो कोर्टिसोल। कोर्टिसोल जेको आहे उनखे असां मिनरल कोर्टिकोस्टेरॉइड बि चवंदा आहियूं। इहो असांजी इहो असांजो जेको आहे न त रेगुलेट कंदो आहे। कोर्टिकोस्टेरोजन असांजी रेगुलेट कंदो आहे ब्लड आयन्स खे। ऐं एंड्रोजन इन खां बाद में आहे एंड्रोस्टेरोन। एंड्रोस्टेरोन जेको आहे उनखे असां मिनरल कोर्टिकोस्टेरॉइड बि चवंदा आहियूं। इहो कंज़र्व कंदो आहे सोडियम ऐं आयन्स खे। ऐं सेकेंड असांजो आहे एंड्रोजन। एंड्रोजन जेको हूंदो आहे सेक्स करेक्टर, सेकेंडरी सेक्स करेक्टर डेवलप कंदो आहे ऐं उहो सिमिलर टू टेस्टोस्टेरोन हार्मोन प्रेजेंट बोथ फीमेल एंड मेल। छा जो मॉडल आहे असांखे बि थोरो ब्रीफ कयो। मुंहिंजो नालो अक्सा बतूल सूमरो। हीअ जेको असां मॉडल ठाहियो आहे इहो मुंहिंजे दड़े जो मॉडल आहे। इन में असां इहो ई ज़ाहिर कयो आहे त जेके मुंहिंजे दड़े जा जेके माण्हू हुया उहे कीअं सिविलाइज़ेशन कंदा हुया। मुंहिंजे दड़े जो जेको पहिरियां नालो हुयो उहो हुयो इंडस वैली सिविलाइज़ेशन्स। इहो जेको 50,000 साल पहिरियों जी जेकी आबादी आहे, इहो जेको शहर आहे इहो सिंधु नदी जे किनारे ते आबाद हुयो। इन जी जेकी रिहाइश हुई, इन जा जेके घर हुआ उहे पकी सिरुनि सां ठहियल हुआ। अॼु जो जीअं जेको दौरु आहे तीअं ई अगरि असां 5,000 साल पहिरियों दौरु ॾिसूं त उन में बि काफ़ी आबादी हुई। उतां जा माण्हुनि जी रिहाइश वग़ैरह बि काफ़ी सुठी हुई। उन जा जेके हर हिकु घर में उन्हनि जो अलॻि गुसलखानो मौजूदु हूंदो हुयो। जंहिं मां इहो ई साफ़ु ज़ाहिर थो थिए त उहे उतां जा जेके माण्हू हुआ उहे सफ़ाई साफ़ु सुथराईअ में ॾाढा जेके हुआ सही हुया। ऐं उन्हनि जा जेको लिबास जी ॻाल्हि कई वञे त उहे जेके पंहिंजे लिबास जेको आहे चादरूं पंहिंजे जिस्म ते ढकींदा हुया। उन्हनि जा जेके अगरि माना उहे जेके बि उन्हनि जा मर्द ऐं थोरे औरतूं हुयूं न इंडस वैली सिविलाइज़ेशन जा, उहे ॾाढा ज़ेवरात जा शौक़ीन हूंदा हुया। जेके असांखे अॼुकल्ह हिते जेके ज़ेवरात मिलिया हुया उहे असां म्यूज़ियम में रखिया आहिनि। ऐं जेको जॾहिं इहे जेको क्लाइमेट जी चेंजिंग जी वजह सां इंडस वैली सिविलाइज़ेशन न ज़मीन में अंदरि दॿिजी वियो। पोइ सर जॉन मार्शल आयो, साइंटिस्ट हुयो। उन जेको आहे पहिरियों ई साइंटिस्ट हो जंहिं ॿुधायो त सॼो जेको शहर आहे जेको आहे ज़मीन में दॿिजी वियो आहे। उन साइंटिस्ट इन शहर खे वरी ॿीहर रीडिस्कवर कयो। उन खां पोइ जेके बि असांखे हुते सामान मिलिया, जेके बि उन्हनि जा थाम वग़ैरह उहे सभु असां म्यूज़ियम में शो कराया आहिनि। उन जी जेकी डांसिंग डॉल हुई संभारा ऐं उन्हनि जो जेको किंग प्रीस्ट हुयो उहो बि असां हिते शो करायो आहे। जी 5,000 साल पुराणी तारीख़ खे कीअं सम्झे ऐं उनखे अॼु जो शागिर्द जेको आहे सो कीअं महसूसु करे सघे त हीउ मॉडल जेको ठाहियो वियो आहे उहो शागिर्दनि खे सम्झाइण जे लाइ ठाहियो वियो आहे त 5,000 साल अॻु जेको आहे सो हिते मुहने दड़े ते माण्हू कीअं रहंदा हुया ऐं हुनजी रहणी करणी कहिड़ी हुई, उनजो कल्चर कीअं हुयो, या हू जेकी ज़ेवरात इस्तेमालु कंदा कहिड़ा कंदा, उहो असांखे शागिर्दयाणीअ ब्रीफ करे ॿुधायो। वधीक अधी तव्हां बि ॿुधायो तव्हां छा जो मॉडल ठाहियो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो नफ़ीसा अब्बासी आहे ऐं मां एडीस क्लास जी स्टूडेंट आहियां। जीअं त हुन ॿुधायो त इन खां अॻु में वारी उनजी रिहाइश कीअं हुई, उन खां बाद में जॾहिं इहा खोटाई थी, खोटाई में जेके सामान वग़ैरह असांखे मिलिया आहिनि, जीअं त असां साइड में म्यूज़ियम ठाही आहे। म्यूज़ियम में अंदरि जेके इहे मटीअ जा ठहियल जेके कुझु बर्तन्स आहिनि ऐं उनजी ज्वैलरीज़ जेके संभाली वियूं आहिनि ऐं कुझु डिमीज़ स्ट्रक्चर्स वग़ैरह जेके बि कुझु मिलिया आहिनि उहे असां
म्यूज़ियम में रखिया आहिनि त उन जी जेकी कंडीशन जेकी हाणे प्रेज़ेंट आहे हिन में त उहा कंडीशन असां उहा मतिलबु वाज़े करे रखी आहे त उहा कहिड़ी कंडीशन सां हाणे मुंहिंजो दड़ो आहे। अदी तव्हांजो नालो छा आहे ऐं छा जो मॉडल ठाहियो आहे असांखे बि सम्झायो। मुंहिंजो नालो मुक़द्दस आहे ऐं अॼु असां यानी साइंस एक्ज़िबिशन जो हिकिड़ो मॉडल ठाहियो आहे जंहिंजो टॉपिक आहे न्यूरॉन। बेसिकली न्यूरॉन हिकिड़ो पूरो सिस्टम आहे यानी असां ईअं सम्झी था सघूं त नर्वस सिस्टम जो हिकिड़ो हिसो आहे जेको स्टार्ट इंफॉर्मेशन असांजी ट्रांसफ़र करण में हेल्प कंदो आहे। यानी हिकिड़ो बेसिक सेल आहे जंहिंखां बग़ैर यानी नर्वस सिस्टम कंहिं कम जो न आहे। असां इंफॉर्मेशन सेव करे था सघूं, लॉन्ग टर्म मेमरी में ट्रांसफ़र करे था सघूं, उहो सॼो न्यूरॉन जी वजह सां आहे। न्यूरॉन बि 3 हिसनि में डिवाइड थियल आहे, हिकिड़ो डेंड्रिन ऐं उनखां बाद में उनजी सेल बॉडी आहे जंहिंखे सोमा चयो वेंदो आहे। उनखां बाद में वरी उनजो एक्ज़ॉन अचे थो जेको हिकिड़ी शाख निमा स्ट्रक्चर आहे और उन में असांजी यानी इंफॉर्मेशन ट्रांसफ़र थींदी थी अचे। पहिरियों डेंड्रिन अचे थी, उनखां बाद में वञे थी असांजी सेल बॉडी में, उनखां बाद में ट्रांसफ़र थिए थी एक्ज़ॉन ते। यानी ये सॼो स्ट्रक्चर सॼी ट्रांसफ़र थिए थी इंफॉर्मेशन हिकिड़े खां पार्ट खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं, ऐं बाद में इहो सॼी इंफॉर्मेशन वरी ॿिए न्यूरॉन ते ट्रांसफ़र थी थिए। ऐं ईअं असांजी पूरी बॉडी में यानी 100 बिलियन असांजे न्यूरॉन मौजूदु हूंदा आहिनि नर्वस सिस्टम में। त इहे सभई न्यूरॉन हिक ॿिए खे सिग्नल ट्रांसफ़र कंदा आहिनि ऐं पोइ असांजी जेकी इंफॉर्मेशन हूंदी आहे उहा लॉन्ग टर्म मेमरी में सेव थींदी आहे। नालो छा आहे ऐं तव्हां कहिड़ो मॉडल ठाहियो आहे असांखे बि थोरो सम्झायो। मुंहिंजो नालो नूरिल हुदा आहे ऐं असां ज़ूलॉजी डिपार्टमेंट में असांजो टॉपिक खयो आहे सर्क्यूलेटरी सिस्टम, जेको त मेन टॉपिक आहे असांजी पूरी बॉडी जो। त असां साह कीअं था खणूं, ऑक्सीजन जेकी असांजे अंदरि वञे थी उहा काॾे थी वञे ऐं हर हिकु सेल ताईं कीअं थी पहुचे। असांजो टॉपिक आहे सर्क्यूलेटरी सिस्टम, यानी कि असां इन जा 2 एक्चुअली मेजर सर्किट आहिनि, जंहिंखे हिकिड़ो आहे पल्मनरी सर्किट ऐं ॿियो आहे सिस्टमैटिक सर्किट। पल्मनरी सर्किट उहो आहे जेको लंग्स खां वठी हार्ट ताईं, हार्ट खां वठी लंग्स ताईं असांजी ऑक्सीजन हर हिकु ब्लड जे हर हिकु सेल ताईं पहुचाए थो। ऐं इहो ई मेन टॉपिक आहे त जेको लंग्स खां वठी हार्ट ताईं, हार्ट खां वठी लंग्स ताईं पहुचाए थो उनखे पल्मनरी सिस्टम सर्किट चऊं था। ऐं जेको सिस्टमैटिक सर्किट आहे उहो असांजी पूरी बॉडी ताईं पूरी ऑक्सीजन खे फ्लो कराए थो, असांजे हर हिकु सेल ताईं पहुचाए थो ऐं असां ईअं ई पंहिंजो साह खणी सघूं था। असांजे हर हिकु सेल खे ऑक्सीजन मिले थी, वापसि उहे ऑक्सीजनेट वेसल्स आहिनि उन जे थ्रू असांजे हर सेल ताईं वञे थी ऐं ब्लड में असांजी ऑक्सीजन वञे थी। देन उहा ऑक्सीजन कार्बन डाइऑक्साइड ऑक्सीजन चेंज थी वञे थी कार्बन डाइऑक्साइड में, वापसि उहा रिलीज़ थिए थी। ईअं सॼो प्रोसेस हलंदो रहे थो जंहिंखे असां सर्क्यूलेटरी सिस्टम चऊं था। जाग्राफी सेक्शन में आहियूं ऐं जाग्राफीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ मॉडल्स ठाहिया आहिनि शागिर्दनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू असांखे जाग्राफीअ जे हवाले सां जेके मॉडल ठाहिया अथऊं उन जे बारे में ब्रीफ कंदियूं। दिस इज़ दुआ कुंबर एंड असांजो आहे BSc फाइनल जा आहियूं ऐं असां जेको ठाहियो आहे फिजियोलॉजी में पाकिस्तान। इन में असां जेके पाकिस्तान जा मेन शयूं आहिनि उहे असां शो करायूं आहिनि, जेके K2 खां वठी असांजे इंडस रिवर जेका पाकिस्तान में अचे थी असां उहा शो कराई आहे जेका वञे थी अरेबिक सी में। ऐं असां सूबा जेके आहिनि पाकिस्तान जा उन्हनि जी जेके मेन शयूं आहिनि असां उहे शो करायूं आहिनि, जीअं क़ाइदे आज़म जे मज़ार थी वई, फैसल मास्क थी वई ऐं खैबर पास थी वियो। ऐं बलोचिस्तान जो असां जेको आहे सो कल्चर शो करायो आहे ऐं हे बलूचिस्तान जा जेके आहिनि असां वैलीज़ वग़ैरह जेको आहे न सॼो असां ॿुधाइण था चाहियूं त असांजो जेको पाकिस्तान आहे केतिरो ब्यूटिफुल आहे। छा जो मॉडल ठाहियो आहे ऐं असांखे बि सम्झायो ऐं पंहिंजो तारुफ़ बि करायो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो दुरसमीन अब्दुल जब्बार आहे ऐं मां ADS पार्ट 1 खां बिलोंग कयां थी। ऐं असां हीउ प्रोजेक्ट ठाहियो आहे वोल्केनो। असां इहो ॿुधाइण था चाहियूं त माना वोल्केनो थींदो छा आहे, ज्वालामुखी। उहो सडन इरप्शन आहे जेका अर्थ ते सरफेस ते अचे थी, ठीकु आहे। ऐं छाजे करे थिए थी, जॾहिं इंटरनल हीट ज़्यादा थी वेंदी आहे ऐं टेम्परेचर ज़्यादा थी वेंदो आहे, उनजे करे इरप्शन थींदी आहे जेका सभु कुझु बर्स्ट करे छॾींदी आहे। जेके बि प्लेसिस हूंदा आहिनि साम्हूं जा भरिसां जेको बि हूंदो आहे सभु कुझु बर्स्ट करे छॾींदी आहे। छा जो मॉडल ठाहियो आहे ऐं पंहिंजो तारुफ़ करायो। जी, मुंहिंजो नालो राविल मेमन आहे, मां 12वीं जमात सां तालुक़ थी रखां। अॼु असां न 12th क्लास जो न कॉनिक सेक्शन असां ठातो आहे। हिन जो डेली यूज़िस इन लाइफ में जीअं त तव्हां ॾिसी था सघो जेको सोलर सिस्टम आहे उन में जेके प्लैनेट्स मूव था कनि सन जे अराउंड, उहो जेको आहे न हिकु पाथ में था मूव कनि, हिकु शेप में था मूव कनि। उहो जेको पाथ हूंदो आहे उहो हूंदो आहे एलिप्स शेप हूंदो आहे। या फिर तव्हां ॾिसी था सघो जेको इलेक्ट्रॉन आहे न्यूक्लियस जे चौधारी फिरंदो आहे, उहो जेको पाथ हूंदो आहे उहो एलिप्स हूंदो आहे। या फिर तव्हां ॾिसी था सघो जेके बिल्डिंग्स आहिनि, ब्रिजिस आहिनि, उहे जीअं पाथ में ठहियूं थी वञनि न, उहे हूंदा आहिनि पैराबोलिक शेप में हूंदियूं आहिनि। या फिर तव्हां ॾिसी था काई शइ खे असां उछलायूं था
जे पाथ में मूव थी करे ग्रेविटेशनल फोर्स उनखे लॻे थो, जे पाथ में कवर थी करे उहो जेको हुन पार्ट हूंदो आहे न उहो पैराबोलिक शेप हूंदा आहे। या फिर तव्हां ॾिसी था सघो सखर वारी जीअं पुल आहे उहा जेका ठहियलु आहे न उहा पैराबोला स्टाइल में ठहियलु आहे। जीअं तव्हां ॾिसंदो हुनजो कर्व जेके आहिनि, ऐं ॿियो एफिल टावर ऐं जेका गोल्डन ब्रिज आहे जेका पेरिस में ठहियलु आहे उहा बि इन ई हिसाब सां ठहियलु आहे। जेके बिल्डिंग्स वग़ैरह ठहियलु हूंदियूं आहिनि न उहे इन्हनि स्टाइल्स में ठहियलु हूंदियूं आहिनि। असुल इन्हनि जो जेको पर्पज़ इहो आहे। या फिर तव्हां ॾिसी था सघो त जेके असां रॉकेट्स मोकिलियूं था या फिर सैटेलाइट्स मोकिलियूं था अर्थ जे चौधारी स्पेस में मूव करण लाइ, जेका इक्वेशन हिननि ते लॻे थी या जेके फार्मुला था लाइन उहे हिननि जेके शेप्स आहिनि उन्हनि जे फार्मुलनि जे ज़रिए इक्वेशन जे ज़रिए असां मोकिले था सघूं। जीअं त हिते ॾिसी था सघो लिखियलु आहिनि। हे सर्किल आहे, हे एलिप्स आहे, हे असां हिन रेडियस ॾिसंदासीं न हर हंधि सेम हूंदो आहे, पर एलिप्स जो जेको आहे उहो चेंज थींदो रहंदो आहे। एलिप्स जो रेडियस मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि ते जेको मुख़्तलिफ़ शागिर्दनि मॉडल्स ठाहिया उन ते असीं ॻाल्हि ॿोल कयासीं। ऐं हिन वक़्तु असांजे जदीद दौर में AI जेका आहे सा तमामु घणी अहमियत रखे थी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस दुनिया उन तरह वञे पई। ऐं हिते हिकु स्टॉल जेको आहे सो मॉडल ठाहियो वियो आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस उहा आहे जेका असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस कम में ईंदी आहे। जीअं असां मीटा यूज़ कयूं था व्हाट्सएप ते, अगरि कोई बि असांखे क्वेश्चन आहे फटाफट असांखे हुनजो आंसर अचे थो वञे। ऐं हे मां मॉडल ठाहियो आहे टोपोलॉजी ऑफ कंप्यूटर। आख़िर असां केबल जे ज़रिए कीअं मुख़्तलिफ़ कंप्यूटर्स खे पाण में कनेक्ट कयूं। जीअं असांजे घर में वाईफाई लॻियल हूंदी आहे उहा असांखे कीअं पहुचंदी आहे, उहो बि हिकिड़े क़िस्म जो कनेक्शन आहे, उनखे टोपोलॉजी चवंदा आहियूं असां। हीअ असांजो सॼो मॉडल टोपोलॉजी ते आहे। डिफरेंट मॉडल्स आहिनि टोपोलॉजी आहे, डिफरेंट तरीक़ा आहिनि ऐं इहो मां मॉडल ठाहियो आहे। हीअ हिकु स्टार टोपोलॉजी आहे। हिन में हिकिड़ो सेंट्रल हब पियल आहे। हिन में असां इहे सभु स्विचिस कनेक्ट कया आहिनि हिनखे इथरनेट केबल जे ज़रिए। ऐं इहे सभु जेके असांजे कंप्यूटर्स मिनी कंप्यूटर में ठाहिया आहिनि इहे हिक ॿिए ॾे डेटा ट्रांसफर करे सघनि था। हाणे अॼु छा जो मॉडल ठाहियो आहे असांखे बि ॿुधायो। पहिरियां त पंहिंजो तारुफ़ करो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अलीसा फ़हीम मुग़ल आहे। अॼु असां अनएम्प्लॉयमेंट जे बारे में ठाहियो आहे। जीअं त बेरोज़गारी असांजे मुल्क में हद खां वधीक वधी वई आहे। जीअं त हाणे सीज़नल अनएम्प्लॉयमेंट आहे, त जीअं हाणे सीज़न में असां आइसक्रीम जो कुझु मिसाल ॾिनो आहे त जीअं सीज़न में असां आइसक्रीम ऊन्हारे में वधीक यूज़ कई वेंदी आहे, वधीक इस्तेमालु कई वेंदी आहे, माण्हू खाईंदा आहिनि। ईअं ई वरी ऊन्हारे में सियारे में न हूंदी आहे। ईअं ई वरी असांजो सोल्यूशन इहो आहे त असांखे इहो करणु खपे त इहे ई माण्हू वरी उन जे बदिरां सूप खोलनि या ॿियो को अहिड़ो कुझु खोलनि जेको सियारे में बि हुननि जो हले। ऐं एजुकेशन अनएम्प्लॉयमेंट ईअं आहे त जीअं हाणे ग्रेजुएट माण्हू आहिनि, डिग्रियूं करे हासिलु करे वेठा आहिनि, लेकिन उन्हनि खे अञा नौकरियूं नथियूं मिलनि। उन जे करे लिमिटेड सीट्स आहिनि, मतिलबु थोरी सफ़ा सीट जेकी सभु जेके माण्हू पढ़नि था ऐं उन्हनि खे उहे ओतिरी नौकरियूं नथियूं मिली सघनि। इन जे लाइ असांजे मुल्क में इलाही बेरोज़गार वधी वई आहे। अॼु तव्हां छा जो मॉडल ठाहियो आहे असांखे बि थोरो सम्झायो। असां इहो मॉडल ठाहियो आहे। जेको पाकिस्तान कंट्री आहे उहा एग्रीकल्चर ते डिपेंड आहे। असांजी पूरी पाकिस्तान सही आहे कंट्री ऐं असांजी होल इकोनॉमी बि असांजी एग्रीकल्चर ते डिपेंड आहे। पर असांजे पाकिस्तान वटि एतिरो पाणी कोन्हे को जो असां हुन पंहिंजी एग्रीकल्चर खे डेवलप कयूं। पोइ असां सोचियोसीं त ॾिसो हाणे जेको हर साल जेके ग्लेशियर्स आहिनि, दुनिया जा इलाही सारा ग्लेशियर्स, उन्हनि जो पाणी असांजे पाकिस्तान जे माउंटेन्स में ईंदो आहे, पर उहो पाणी ज़ाया थींदो आहे। त असां चयोसीं असां हिकिड़ो माउंटेन्स में हिकिड़ो डैम ठाहियूं। असांजो इहो डैम जो ख़्यालु आहे, असां डैम ठाहियो आहे। उन डैम ज़रिए उन में असां पाणी स्टोर कयो आहे। उन जा मल्टीपर्पज़िस आहिनि जेके असां करे सघूं था, पर असांजो जेको मेन पर्पज़ आहे उहो इहो आहे त ड्रिप इरीगेशन। हाणे ड्रिप इरीगेशन उहा आहे जंहिंजे थ्रू जॾहिं असांखे पाणी न हूंदो आहे असांजी ज़मीन में फील्ड्स में, जॾहिं उहो सीज़न न आहे त पोइ असां छा कयूं, जो ड्रिप इरीगेशन जे ज़रिए असां उहो पाणी ज़मीननि ताईं पहुचायूं, फील्ड्स ताईं पहुचायूं, जीअं असांजी एग्रीकल्चर में डेवलप थिए। असांजी एग्रीकल्चर में डेवलप थींदी त असांजी इकोनॉमी में डेवलप थींदी, ऐं असांजी इकोनॉमी में डेवलप थींदी त असांजे पाकिस्तान में डेवलप थींदी, असांजो जेके कंट्री आहे उहो डेवलप थींदो। त असांजो इहो ख़्यालु आहे। असांजो मॉडल उन जे बारे में, असांजे मॉडल जो नालो आहे ग्लेशियर टू ग्रीन फील्ड्स, यानी जेके ग्लेशियर्स आहिनि उन्हनि जो पाणी ग्रीन फील्ड्स ते कीअं वञे। जी नाज़रीन, अॼु असीं पाण स्ट्रीम एग्ज़िबिशन गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे में जेका मुनक़द कई वई, हीअ 3 ॾींहंनि जी जेका आहे सा एग्ज़िबिशन आहे। ऐं अॼु हुनजो पहिरियों ॾियारो हुयो ऐं अञा जेके आहिनि से 2 ॾींहं हलंदी। मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि ते शागिर्दियाणियुनि तमामु घणी महिनत करे मॉडल्स ठाहिया ऐं सम्झायो, जंहिंमें केमिस्ट्री ख़ासि तौर ते तमामु ॾुखियो सब्जेक्ट आहे। उन में बि जेको आहे सो शागिर्दियाणियुनि सुठी महिनत कई हुई। जाग्राफ़ी हवाले सां बि जेके शागिर्दियाणियुनि मॉडल्स ठाहिया, या आर्ट्स में बि शागिर्दियाणियुनि मॉडल ठाहिया, बायोलॉजी में बि जेको आहे सो शागिर्दियाणियुनि सुठे नमूने सां मॉडल ठाहे असांखे बायोलॉजी जे बारे में ब्रीफ कयो। ऐं हीउ तमामु घणो वॾो जेको
अचीवमेंट आहे सिंध गवर्नमेंट जो ऐं सिंध गवर्नमेंट अहिड़े क़िस्म जूं जेके गैर निसाबी सरगर्मियुनि में सब्जेक्टनि जे तरफ़ ख़ासि तौर ते साइंस जे हवाले सां जेके मॉडल ठाहिया विया हुया उहे तमामु घणा तवजो जो मर्कज़ बि बणिया ऐं माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे वॾे शौक़ सां ॾिसनि बि पिया ऐं जेकी हितां जी ज़िले इंतिज़ामिया आहे उन ख़ासि तौर ते तमामु घणो सुठो जेको आहे सो उन में इंट्रस्ट वरितो ऐं उन्हनि खे जेको आहे सो बूस्ट कयो आहे ऐं उन्हनि खे जेको बैकअप आहे डिस्ट्रिक्ट ज़िले इंतिज़ामिया जो डिप्टी कमिश्नर बि हिते आयल हुयो इन सॼे एग्ज़िबिशन जो उन विज़िट कई ऐं मॉडल्स ॾिठा तमामु घणो उन्हनि खे सारायो ऐं मुख़्तलिफ़ उस्ताद माहिर तालीम जेके इन लाड़काणे ज़िले जा उहे बि हिन एग्ज़िबिशन में आया आहिनि ऐं शागिर्दनि जो तमामु घणो इंट्रस्ट आहे ऐं तमामु घणे चाह सां ऐं दिलचस्पीअ सां उन्हनि मॉडल ठाहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते ॾिठो वियो आहे त साइंस में शागिर्दियाणनि जी तमामु घणी जेका आहे सा दिलचस्पी हुई ऐं सुठे नमूने सां उन्हनि साइंस खे सम्झण जो जेको आहे सो मौक़ो फ़राहम कयो न सिर्फ़ु पाण जेको आहे सो साइंस खे सम्झो पर जेके हिते विज़िटर्स अचनि था उन्हनि खे बि जेको आहे सो ब्रीफ कयो त इंसानी जेके उज़वा आहिनि कीअं कमु कनि था दिलि जो कमु छा आहे दिमाग़ जेको आहे सो उनजो फंक्शन छा आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बारे में बि आगाही जेका आहे सा मिली ख़ासि तौर जेके ॿाहिरां माण्हू अचनि पिया उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी उन्हनि बि जेको आहे सो हिन क़दम खे साराहियो आहे त लाड़काणे ज़िले में जेको आहे सो ही जेकी स्टीम मुक़ाबला थी रहिया आहिनि इहो जेको तमामु बहितरीनु हिकिड़ो जेको आहे सो क़दम आहे ऐं ख़ासि तौर ते आम माण्हुनि बि इन्हनि खे साराहियो आहे शागिर्दनि जी दिलचस्पी तमामु घणी आहे शागिर्दियाणियुनि जी दिलचस्पी आहे ऐं मुस्तक़बिल में ईअं चई सघिजे थो त जेको विछोटियूं हुयूं साइंस ऐं सिंध जे माण्हुनि में या उहे अहिड़ी क़िस्म जूं जेके नुमाइशूं लॻाइण खां पोइ ख़तमु थियण वञनि पियूं ऐं हिते वॾो जेको आम हुयो असीं ॾिठोसीं त जदीद साइंस जे हवाले सां या जदीद कंप्यूटराइज़्ड जेको दौर अचे पियो उन में बि जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां बि हिते मॉडल्स ठाहिया विया आहिनि ऐं सुठे नमूने सां उन्हनि असांखे सम्झायो त ईंदड़ प्रोग्राम में वरी ॿिए कंहिं इशूअ ते अव्हांजे साम्हूं पेश थींदासीं तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान गुलबार शेख खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।